नाज़रीन, पाकिस्तान स्टील मिल्स जे मुलाज़िमनि तरफ़ां पंहिंजे बुनियादी मसइलनि जे हल लाइ सीओ जे घर आॾो लॻायल धरणो सभ ॾींहं मुकमल थियण बावजूद बि ख़तमु न थी सघियो आहे। मुलाज़िमनि जो चवणु आहे त तनख़्वाहूं, पेंशन मुस्तक़िल करण समेत केतिरियूं ई जाइज़ जेके मुतालबा आहिनि इंतिज़ामिया तरफ़ां को बि अमल न कयो वियो आहे। अॼु जॾहिं एहतजाज करण पियो उन्हनि खे ख़बर पई त स्टील मिल्स जो सीओ गेस्ट हाउस पहुतो आहे, तॾहिं पीपल्स लेबर ब्यूरो जे अॻुवान धणी बख़्श समूह जी अॻुवाणी में समें पोइ गेस्ट हाउस पहुता ऐं दरवाज़ा बंदि करे धरणो हणी वेही रहिया। एहतजाजी पोयतनि जे अचण सां इंतिज़ामिया में हंगामी सूरत हाल पैदा थी वई, जॾहिं त सीओ गेस्ट हाउस अंदरि ई महदूद थी वियो। इतला मिलण ते पुलिस ऐं रेंजर्स जा दस्ता वॾे अंग में मौक़े ते पहुची विया। असिस्टेंट कमिश्नर मलीर बि सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ गेस्ट हाउस पहुतो। एहतजाज करण इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी कई वई आहे। उन सिलसिले में MITV जी टीम बि धरणे वारे हंधि पहुती एहतजाज करण अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कई। अॻुवाणनि चयो त सीओ मुसलसल मुलाज़िमनि सां मुलाक़ात खां पासो करे पियो, जॾहिं त पोइ सख़्तु मुआशी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया। धरणी बख़्श समूह चयो त असां कंहिंजी ज़ात ख़िलाफ़ु न पर पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ जदोजहद करियूं पिया। हुकूमती ऐं इदारे जी ज़िम्मेवारनि खे घुरिजे त हू फौरी तौर ते अमली क़दम खणनि।